साना तरफ़ां अमरीका के शहर शिकागो ऐं गादी वारे हंधि वाशिंगटन DC में सिंधी सकाफ़ती ॾींहुं भरपूर नमूने मल्हायो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमरीका साना तरफ़ां अॼु अमरीका के ॿिनि मुख्य शहरनि शिकागो ऐं गादी वारे शहर वाशिंगटन DC में सकाफ़ती ॾींहं जूं 2 वॾियूं तक़रीबूं मुनक़िद कयूं वयूं, जिन में सवे सिंधी ख़ानदाननि शिरकत कई, सिंधी ॿोली जा मशहूर गीत पेश कया। वाशिंगटन DC में थियल सकाफ़ती ॾींहं जे तक़रीब खे ख़िताब कंदे साना जे जनरल सेक्रेटरी मुश्ताक राजपर चयो त नंढे खंड में सिंध वाहिद ख़ितो आहे जेके पंहिंजी सकाफ़त के मान ॾींदे इन ते फ़ख्र कंदे इन जो ॾींहुं मल्हाए थो। हुन चयो त दुनिया में जेके बि ॾींहं मल्हाया था वञनि इहे त सरकारी आहिनि ऐं मज़हबी आहिनि, पर इन जे बरअक्स सिंधी पंहिंजी तहज़ीब खे निज सेक्युलर बुनियादुनि ते इंसानी तहज़ीब जे अवसर जे हवाले सां मल्हाइनि था। हुन चयो त पाकिस्तान जे अंदरि आमरीती हुकूमत दौरान मुक़ामी क़ौमुनि मथां जेको सकाफ़ती जबर थियो आहे इहे ॾींहुं जे बरख़िलाफ़ जागीरता जो ॾींहुं आहे। शिकागो में थियल तक़रीब खे प्रोफेसर गुल आगा, डॉक्टर एजाज़ तुर्क समेत ॿियनि अॻवाननि ख़िताब कयो।